अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो मशहूर फ़नकार शाहिद अली बबर जे ख़िलाफ़ जेकी साज़िशूं हलियूं हुयूं, हाणे उन जे ख़िलाफ़ मैदान ते मुमताज़ मौलाई बि लही आयो आहे। मुमताज़ मौलाई चयो आहे त ही शाहिद अली बबर जी वीडियो नाहे, इनक़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि। मुमताज़ मौलाई चयो आहे त असां सिंगर आहियूं, असां ते माण्हू जाम सार रखनि था। मुमताज़ मौलाई इएं बि चयो आहे त ही हिकु तमामु बहितरीन इंसान आहे।